बलूचिस्तान जे तक PB 45 जे पोलिंग स्टेशन ते ॿीहर इलेक्शन जो हुकुम ॾिनो वियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल जे जयुआ अॻवान मीर उस्मान परकाणी जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। PP जो अली मदद जतक हाणे असेंबली मेंबर न रहियो आहे। ट्रिब्यूनल जो हुकुम आहे। जयुआ अॻवान मीर उस्मान अली मदद जतक ख़िलाफ़ इलेक्शन ट्रिब्यूनल में वियो हो। तक जे 15 पोलिंग स्टेशन ते ॿीहर इलेक्शन थींदी। इलेक्शन ट्रिब्यूनल जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, बलूचिस्तान जे तक PB 45 जे पोलिंग स्टेशन ते ॿीहर इलेक्शन जो हुकुम ॾिनो वियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल जयुआ अॻवान मीर उस्मान परकाणी जी हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे आज़ाद बलोच। जी आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, इलेक्शन कमीशन जेको आहे त अॼु हाई कोर्ट बलोचिस्तान जेको आहे त अॼु मीर उस्मान परकाणी जे हक़ में जेको आहे त फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। PP 45 जे जेको आहे त उम्मीदवार हाजी अली मदद जतक पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीर हो, जंहिंखे जेको आहे त अॼु नाअहल करार ॾेई करे खेनि ओस्मान जयुआ जो अॻवान आहे ओस्मान परकाणी, जंहिंजे हक़ में जेको आहे त कोर्ट सॻो फ़ैसिलो ॾेई छॾी आहे। ऐं जेको आहे त उन फ़ैसिले में जेको आहे त उन ॿुधायो त 15 जेको आहे त पोलिंग स्टेशन में जेको आहे त ॿीहर दोबारा जेको आहे त वोटिंग थींदी। उन वोटिंग जेको आहे तारीख़ मुक़ररु न कई वई आहे, पर हिन वक़्तु जेको आहे त 15 पोलिंग स्टेशन में ॿीहर वोटिंग कई वेंदी, जंहिंखे जेको आहे त अली मदद जतक खे जेको आहे त नाअहल करार ॾेई छॾियो आहे। ऐं JUI जो अॻवान आहे जेको आहे त ओस्मान परकाणी, ऐं उनजे हक़ में फ़ैसिलो अची वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।